दादू मां रिपोर्ट कर रहियो आहे हवलदार अली। दादू में नामोर समाजी तंज़ीम ख़ल्क़ जी ख़िदमत ऑर्गेनाइज़ेशन जे पारां दादू शहर जे मोबाइल मार्केट जी तारीख़ में पहिरियों भेरो चूंड में सख़्त मुक़ाबले बाद कामयाबी माणींदड़ दादू शहर जे मशहूर कारोबारी शख़्सियत सैयद हामिद अली शाह खे सदारत मिलण ऐं जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते कामयाबी माणींदड़ अब्दुल हमीद जतोई खे पंहिंजे ऑफिस में आजाणो ॾिनो। समाजी तंज़ीम जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि हमदर्दनि जी तरफ़ां मुबारकबाद पेश कई। उन मौक़े ते आयल महिमाननि जी ज़बरदस्त ताज़िया कई वई। ऑफिस में दाख़िल थियण वक़्तु मथनि गुलनि जी वर्खा कई वई ऐं गुलनि जा हार पाराया विया। मोबाइल मार्केट जे कारोबारी शख़्सियत जावेद जतोई पारां चूंडियल सदर सैयद हामिद अली शाह खे बोस्की जो पटको वधायो ऐं जनरल सेक्रेटरी अब्दुल हमीद जतोई खे सिंधी टोपी पाराई वई। इन्हनि आयल महिमाननि खे पिणु तंज़ीम जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि अजरखुनि जा तोहफ़ा पेश कया। आजिया वारी तक़रीब में आयल हिमायती माण्हुनि पिणु शिरकत कई, जॾहिं त एज़ाज़ी महिमाननि में शिरकत ऐं शहरी ऐं वापारी अॻवाननि गुलाम नबी लग़ारी, सरदार इमाम बख़्श पंवर, मौला बख़्श खोसो, इमरान नाइच पिणु शिरकत कई।